अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। यतीम त उन ते सख़्ती न करणु घुरिजे, उन जे माल या हक़ में सख़्ती न करणु घुरिजे। यतीम त उन ते सख़्ती न करणु घुरिजे, उन जे माल या हक़ में सख़्ती न करणु घुरिजे। अल्लाह जेको इबादत जे लाइक़ु रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। शुक्र साराह एहसान अल्लाह लाइ आहे जेको जहाननि जो पालणहार आहे। शुक्र साराह एहसान अल्लाह लाइ आहे जेको जहाननि जो पालणहार आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। बेशक इहो ई तौबह क़बूल कंदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम अमुन ॾींदड़ अमुन अता कर, ख़ैर बरकत सां माल अता कर। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम अमुन ॾींदड़ अमुन अता कर, ख़ैर बरकत सां माल अता कर। असांखे सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। अल्लाह रब्बुल आलमीन नेमतूं अता कंदड़ आहे। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। जिन ईमान आंदो चङा कम कयाऊं उन्हनि लाइ अणखुट अजुर आहे। जिन ईमान आंदो चङा कम कयाऊं उन्हनि लाइ अणखुट अजुर आहे। अल्लाह जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। सभु साराह अल्लाह, शुक्र हम्द एहसान अल्लाह रहीम रब करीम लाइ आहे। सभु साराह शुक्र हम्द एहसान अल्लाह रहीम रब करीम लाइ आहे। अल्लाह जेको तहज़ीम जे लाइक़ु आहे ऐं आम ऐं ख़ासि ते रहम कंदड़ आहे। अल्लाह जेको गमतार दुनिया में आम ऐं आख़िरत में ख़ासि महिरबान ग़मगीन दिलनि खे राह तरसाईंदड़ आहे ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे।